पीपल्स पार्टी तरफ़ा गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास फौरी सॾाइण जो मुतालबो। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास खां पोइ अॻवाननि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन चवण आहे त CEC जे इजलास में गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास फौरी सॾाइण जो मुतालबो कयो वियो। CEC जे इजलास में मुख़्तलिफ़ मुल्की सियासी सूरतहाल ते पिणु गौर वीचार कयो वियो। इस्लामाबाद में मकानी खातनि जी चूंडूं कराइण जो बि मुतालबो कयो वियो। नैयर बुखारी जो इहो चवणु आहे। CEC इजलास में कुरम ऐं पारा चिनार सूरतहाल ते बि ॻाल्हियूं थियूं। नैयर बुखारी जो इहो चवणु आहे। CEC इजलास में गवर्नर KP कुरम बाबति APC कोठाइण जी वाखाण कई। पावर शेयरिंग जे हवाले सां नूलिंग जी कमेटी सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी क़ाइमु आहे, ॻाल्हियूं जारी रहंदियूं। नैयर बुखारी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाइण जे दौरान इहो चवणु हो। हिकु बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी तरफ़ां गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सॾाइण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणो त CEC इजलास में गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास फौरी सॾाइण जो मुतालबो कयो वियो आहे।